एतरी मशहूर है पंहिंजे कम में तो रिश्वत को सवा कोई भी कम न कंदा आहिनि। पर हाणे सितम ज़रीफ़ी इहा आहे जो असां वकील कानूनदान जेके सॼी पाकिस्तान या आवाम के असां इंसाफ़ फराहम जी ज़िम्मेवारियूं असांजियूं आहिनि। जंहिं बि जेका भी ज़्यादती थिए थी कंहिंसां को ज़ुल्म थिए थो त उनजो दाद फ़रियाद करण लाइ वकील जेको अदालतुनि मां इंसाफ़ ॾियारींदा आहिनि। ऐं असां वकील अॼु पाण सरापा एहतिजाज आहियूं। ऐं असांजो जेको एहतिजाज आहे उहो इहो आहे त असां कुझु ॾींहं अॻु में 27/4 ते असांजे पुरअमन कैंप ते SSP मलीर जी क़यादत में वॾनि पुलिस अटालनि शेलिंग कई, फायरिंग कई, तशद्दुद कयो। असांजा वकील ज़ख़्मी थिया, काफ़ी गिरफ़्तार थिया। असां उन ॾींहुं ई बर वक़्तु छो जो असां कानून जा शागिर्द आहियूं ऐं कानूनी कमु कानून जी बालादस्ती ते ई असां यकीन रखूं था। असां उन ॾींहुं ई SSP सां मीटिंग कईसीं जेका मीडिया जे दोस्तनि उन खे कवरेज भी ॾिनी। पर SSP साहब पंहिंजी जेका रिवायती हट धर्मी हूंदी आहे पुलिस जी उन ते क़ाइमु रहियो ऐं चई FIR दर्ज करण खां इनकार करे छॾियो हुई 27 तारीख़ ते। पोइ असां कानून जो दरवाज़ो खड़कायोसीं ऐं 22A जे तहत असां पिटीशन फाइल कईसीं जंहिंमें डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मलीर कल नोटिस कयो SSP के भी SHOs के भी। पर इन्हनि मां कोई भी अॼु अदालत में पेश कोन थियो। ऐं अदालत जेको आहे छो जो असांजो केस जेको आहे उहो काग्निज़ेबल ऑफेंस हुयो, कानून मुताबिक़ हुयो, आइन मुताबिक़। असांजो जेको बयान आहे उहो रिकॉर्ड थियणु घुरिजे, बल्कि हर शहरी जो थियणु घुरिजे। किथां भी क़ाबिल दस्तंदाज़ी ॾोह थिए थो त पुलिस जी इहा ड्यूटी आहे, उहे बाउंड आहिनि त उन्हनि जो बयान रिकॉर्ड कयो वञे ऐं जेकॾहिं FIR ठहे थी त FIR कई वञे। इन ई तसलसल के जेको आहे कोर्ट भी जेको आहे मञियो ऐं कोर्ट अॼु आर्डर कयो त FIR दाख़िल कई वञे SSP मलीर जे ख़िलाफ़, SHO ऐं DSP SHO स्टील टाउन, SHO बिन कासिम ऐं DSP मंसूर बोज़दार के खिलाफ़ ऐं ॿिया जेके पुलिस एहलकार हुआ जिन इहो उन ॾींहुं पुरतशद्दुद अमल कयो ऐं असांजे वकीलनि खे ज़ख़्मी कयो। इहो आइनी कानूनी असांजो हक़ आहे, उहो हक़ इस्तेमालु कंदे असां अॼु आर्डर खणी हिते पहुता आहियूं। पर उन जे बावजूद भी पुलिस जेको आहे रिवायती हरबा इस्तेमालु करे असांजी क़यादत खे जेको आहे हिते ॻाल्हियुनि में उलझाए FIR करण खां हिनमहिल ताईं लवाए रही आहे। मलीर चार्ज वरिती आहे मलीर में स्टील मिल जी चोरी रोज़ की बुनियाद ते थिए थी पई, मावा गुटका जा ठिका हलन था पिया, रेती बजरी जी चोरी जेका आहे उन जो भी सॼो जेको इल्ज़ाम आहे उहो SSP मलीर ते आहे। त उन जी सरपरस्ती में SHOs जे थ्रू रेती बजरी चोरी थिए थी, कोयलो चोरी कयो वञे थो हिते, खुरूं चोरी डकैती उहो त रोज़ जो मामूल आहे। उन ते कंट्रोल करण में पुलिस बिल्कुलु नाकाम थी चुकी आहे। पर अॼु असां हिते कानूनदान जेके आहिनि सरापा एहतिजाज आहियूं ऐं पंहिंजे आइनी ऐं कानूनी हक़ लाइ। FIR असांजो हक़ आहे बाबा, इन्वेस्टिगेशन तव्हांजो पुलिस इदारो कंदो, तव्हांजा जेके आहिनि ऑफिसर कंदा, घटि में घटि असांजो बयान रिकॉर्ड करे उन जी जांच त कई वञे त असांजे हिन हमरा अहिड़ो कहिड़ो ॾोह कयो, अहिड़ो कहिड़ो गुनाह कयो जो पुलिस अटाला अची डंडनि जो वसकारो करे छॾियो हिन जे मथां। असांजा काफ़ी माण्हू ज़ख़्मी कया विया, असांजे मथां शेलिंग कई वई, असांजे मथां फायरिंग कई वई। असांजो कसूर छा हुयो? असांजे मथां वरी ज़ुल्म इहो त मुद्दईयत में पुलिस जेका आहे पूरे पाकिस्तान जी, पर सिंध जी तो उन में मशहूर है, जैसे वणेस उन ते FIR करे छॾे कोई पुछण वारो ना है। पर जेकॾहिं को गरीब, को वीचारो लाचार, को ज़ुल्म जो सतायल हिन थाणे में FIR कराइण अचे थो त उन खां 100 सवाल कया वञनि था। उन्हनि खे टारण लाइ, उन्हनि खां रिश्वत वठण लाइ मुख़्तलिफ़ बहाना ठाहिया वञनि था। असां वकील जेके आहियूं, असां वकील पंहिंजे इंसाफ़ लाइ अॼु पुलिस डिपार्टमेंट वटि आया आहियूं त असांजी घटि में घटि FIR दर्ज करे असांजे हमराह खे जेको धकी कयो वियो आहे, जेको असां ते तशद्दुद कयो वियो आहे, जेका फायरिंग कई वई आहे, उन जी घटि में घटि रिपोर्ट दर्ज करे उन जी जांच त कई वञे, उन जी इन्वेस्टिगेशन त कई वञे त अहिड़ो कहिड़ो गुनाह वकीलनि कयो हो जो उन्हनि जे मथां दहशतगर्दी जूं FIR कटे छॾियूं अथव। सो असां अॼु हिते सभु दोस्त मौजूदु आहियूं, बयान रिकॉर्ड थिए थो पियो। हाणे ॾिसूं था अदालत जो हुकुम आहे, अदालत जे हुकुम खे पुलिस केतिरो मान ॾिए थी ऐं अदालत जे हुकुम ते असांजी FIR दर्ज थिए थी या नथी थिए। असांजी क़यादत हिते मौजूदु आहे। जेकॾहिं अदालत जे हुकुम ते बि अॼु हिते FIR दर्ज न थी त असां मलीर जा वकील बल्कि अॼु शाम ताईं पूरी सिंध जा वकील जेके आहिनि उहे हिते पुॼणु शुरू थी वेंदा ऐं पुलिस डिपार्टमेंट खे IG सिंध खे ज़िया लंजार जेको होम मिनिस्टर आहे उन खे असां इहो बावर कराइणु चाहियूं था त हीउ जेको ज़ुल्म जो निज़ाम तव्हां सिंध में राइज कयो आहे, तव्हांजी मर्ज़ी खां सवा कंहिंजी न दाद थींदी न फ़रियाद थींदी त इहो निज़ाम हाणे वधीक न हलंदो, इहो कानून वधीक न हलंदो। अवाम जागी चुको आहे ऐं असां वकील अवाम जे हक़नि लाइ
हर फोरम ते इंशाल्लाह इन जंग खे जारी रखंदा।